सबई आशिक रसूल बा आवाज़ बुलंद मदीने वारे साईं ते महबूब जी ज़ात ते ॾाढा दुरूद पाक पढ़ो त ये मजलिस बरकत वारी थी। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मदिन नबील उम्मी वाला आलिही वसल्लिम तस्लीमन दाइमन अबदन अबदा। जबलन मथा झूपड़ा झूला की झुलन। असा सैयद पंहिंजे वाइज़ में पीरन जो कलाम भी पढ़दा रब जो कुरान भी पढ़दा जेकी गाल वणे वो सुभान अल्लाह करे। सो त असा जी जमात जमियत उलमा इस्लाम अल्हम्दुलिल्लाह बेपीरन जी जमात नाहे। असा बेमुर्शिदा नायूं। असा के अल्लाह मुर्शिद उहे दिना जेके सजी जिंदगी कदे पांजे पेरन ते भी न झुकाईंदा खल्क के अकेले अल्लाह जे दर ते झुकाईंदा। जबलन मथा झूपड़ा झूला की झुलन। जंजो आसरो अल्लाह में से पत्थर मंज पलन। से सदाई खुश रगल जन आसन लाथी अल्लाह मा। मूसा गॾु इन बरकत भरी महफ़िल में तव्हां अल्लाह जो ज़िक्र मूसा गॾु कयो त इंशाअल्लाह अल्लाह जी रहमत वसी पवंदी। आसरा हर मोमिन का ला इलाहा इल्लल्लाह। ये ना मुजाहिदन जो जलसो आ जेको ॾाढा पढ़ंदो सैयद दुआ तो करे ज़माना में भी यो कलमो नसीब थींदा। आसरा हर मोमिन का ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। आसरा हर मोमिन का अर्श पे लिखा देखा ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। कितनी प्यारी बातें थी आपकी खुदा जाने। कितनी प्यारी बातें थी आपकी खुदा जाने। पत्थरों ने पढ़ डाला ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। आसरा हर मोमिन का अर्श पे लिखा देखा ला इलाहा इल्लल्लाह। चाहे दम निकल जाए ये बिलाल कहते थे। चाहे दम निकल जाए ये बिलाल कहते थे। मेरे मुंह से निकलेगा ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। दुश्मनों ने साजिश की हर घड़ी मगर देखो। दुश्मनों ने साजिश की हर घड़ी मगर देखो। चांद की तरह चमका ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। आसरा हर मोमिन का अर्श पे लिखा देखा ला इलाहा इल्लल्लाह। शूट रही हो जब दुनिया ओ मुझा अल्लाह ये असांजी दुआ कबूल कर। शूट रही हो जब दुनिया दूर हो घर वाले। शूट रही हो जब दुनिया दूर हो घर वाले। लब पे हो मेरे मौला ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। कितने इनकिलाब आए इस अजीब दुनिया में। कितने इनकिलाब आए इस अजीब दुनिया में। अब तलक नहीं बदला ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। आसरा हर मोमिन का अर्श पे लिखा देखा ला इलाहा इल्लल्लाह। राह वफा में बढ़ता जा कुर्ब के जरीने चढ़ता जा। हर दम शौक से पढ़ता जा ला इलाहा। नलो बार भी खैरात करियो अल्लाह वधाई दस ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। आसरा हर मोमिन का अर्श पे लिखा देखा ला इलाहा इल्लल्लाह। गौर से सुन मेरे भाई शिर्क है दोज़ख की खाई। तो बेशक मुशरिक जी जाए जहन्नम में। जी हाँ
नंढे सुईअ जे सोराख मां उठ नथा पार करे सघो त मुशरिक जन्नत में वञी नथो सघे। इहो जहन्नम जे लाइक़ु आहे, छो त नक पेशानी अलाह जे दर खां सवा ॿिए जे दर ते नाहे झुकाइणो। हा, अल्लाह वारे केॾा सुहिणा अजीब लफ़्ज़ चया आहिनि। गौर से सुन मेरे भाई, शिर्क है दोज़ख की खाई, रास्ता है जन्नत का ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। आसरा हर मोमिन का अर्श पे लिखा देखा, पोया बीचो ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। चाहे दम निकल जाए ये बिलाल कहते हैं मेरे मुंह से निकलेगा ला इलाहा इल्लल्लाह। गैरों से तू मांग नबी को कोई नहीं है उसका शरीक, गैरों से तू मांग नबी, उर्दू समझो था, गैरों से तू मांग नबी को कोई नहीं है उसका शरीक। सब मांगते हैं वो दाता, सब मांगते हैं वो दाता ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। तेरी नफी तेरा इस बात शैतान के मुंह पर है लात, तेरी नफी तेरा इस बात शैतान के मुंह पर है लात। शैतान की है यही सजा ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। आसरा हर मोमिन का अर्श पे लिखा देखा ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। गीलानी क्या डरना है एक दिन आखिर मरना है, गीलानी क्या डरना है एक दिन आखिर मरना है। खुल कर ये ऐलान सुना ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्हम्दुलिल्लाह। थोरो उस्ताद डबलिंग इको घट करे हिकड़ो आवाज रखे वो खोले तमाम भलो लाउड थो हलाई। मां शिकारपुर ताईं दुआ कंदो वेंदुसि। अल्हम्दुलिल्लाह। आज 21 नवंबर सन 2022 सूमर जे ॾियारे अंगारे जी रात ॻोठ सजावल जतोई सांगी शहर जे भरिसां हाफिज़ जावेद अहमद साहब जी मेहनत, हाजी मौलादाद जतोई साहब जिन जी मेहनत, अवां जुमलाए जमात जे सॾ ते ॿियों दफ़ो मूंखे अल्लाह ताला तव्हांजे ॻोठ जी ज़ियारत नसीब कराई आहे। अॻ में जुमे ते बयान थियो हो, वरी हाजी साहब चयो त साईं इंशाअल्लाह दुआ कयो मदरसे जो कमरो मथे तामीर थी वञे, इंशाअल्लाह वरी प्लाट ते ॿाहिरि जलसो रखंदासीं। हाजी साहब पंहिंजे वाइदे जी वफ़ा करे ॾेखारी। मां त दुआ थो कयां, यकीन कयो जो दिल ख़ुशि थी आहे। मासूम ॿारनि जिन क़ुरान मजीद जे इम्तिहान में अरबीअ में हिफ़्ज़ नाज़रा में इनाम वसूल कया, मां इन्हनि सभिनी बचड़नि खे दुआ थो कयां अल्लाह इन्हनि खे क़ुरान जो आलिम ऐं हाफ़िज़ बणाए। इन्हनि जी औलाद खे बि अल्लाह ताला इन जो सुहिणो बदिलो दुनिया आख़िरत में नसीब फरमाए। मुंहिंजा दोस्तो, क़ुरान जा आशिको, दीन जा परवानो, बचड़ा ॾिना बि रब्बुल आलमीन, वरी उन्हनि जी तरबियत रब असां खां कराई, ऐं उहो ई असांजो रब आहे जेको परवरिश बि करे थो, जेको तौफ़ीक़ बि ॾिए थो, जंहिं हिदायत बि ॾिनी आहे। वॾा ख़ुशि नसीब आहियूं जंहिं असांखे पुखे में मदीने वारो साईं बि ॾिनो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन हिन क़ुरान मजीद में फरमाए त वक़ज़ा रब्बुक अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैन ihसाना। ओ दुनिया वारो, इबादत कयो त अकेले मां अल्लाह जी कयो, ऐं इताअत कयो त मदीने वारे साईं जी कयो, ऐं ख़िदमत कयो त पंहिंजे पीउ माउ जी कयो। पोइ सौदो सस्तो अथव, अखि बूट दो, इंशाअल्लाह जन्नत जा दर खुली वेंदा। मां इन 3 टॉपिकनि ते ॻाल्हायां थो। इबादत कंहिंजी? अल्लाह जी। इताअत कंहिंजी? मदीने वारे साईं मोहम्मद रसूलुल्लाह जी। ऐं ख़िदमत पंहिंजे पीउ माउ जी। बसि ये 3 कम तव्हांजी निजात लाइ काफ़ी। सवाल इहो तो पैदा थिए त साईं भला अल्लाह जी इबादत छो कजे? अल्लाह से पंहिंजे कलाम क़ुरान मजीद में फरमायो, दुनिया वारो हर शइ तव्हांजे लाइ बणाई आहे,
वलक़द कर्रमना बनी आदम व हमलनाहुम फिल बर्रि वल बहरि व रज़क़नाहुम मिनत तय्यिबात व फज़्ज़लनाहुम अला कसीरिम मिम्मन ख़लक़ना तफ़ज़ीला। हथ मथे करे जो कुरान सचो आ, जेको खणी आयो मलाइक वो जिब्रील भी जो सचो आ। कुरान जे सोने मोहम्मद जे कल्ब ते लथो सोनो मोहम्मद भी सचो आ। कुरान जे शहर में आयो मक्के मदीने में हुए शहर भी सच्चा। चे तो हर शे मां रब ॾिनी तमाय, बचड़ा भी मां ॾिना माय। यख़्लुक़ मा यशा यहबु लिमन यशाउ इनासा। अरे मुझी मर्ज़ी आ के न्याणी जूं न्याणियूं ॾियां। व यहबु लिमन यशाउ ज़ुकूर, मुझी मर्ज़ी आ के पुटनि जा पुट ॾियां। औ युज़व्विजुहुम ज़ुकुरान व इनासा, मुझी मर्ज़ी आ के पुट भी ॾियां त के न्याणियूं भी ॾियां। ये कुरान लिखियो पियो अथव, हाफ़िज़ साहब वेठा आहिनि। पुछो असां सैयदनि खे अल्लाह सीने में कुरान ॾिनो आहे, न त तोखे खोले ॾेखारियां, पर शुक्र आहे असांखे सीने में कुरान आहे। अल्लाह से तव्हांजे बच्चनि जे सीने में भी कुरान ॾे। फरमाए मुझी मर्ज़ी आ व यजअलु मन यशाउ अक़ीमा इन्नहु अलीमुल क़दीर। इल्म वारो भी मां, ताक़त वारो भी मां। जेकॾहिं औलाद न ॾियण ते अचां त 4-4 शादियूं करे वेठा आहिनि। 1000 एकड़ ज़मीननि जा मालिकनि हिकु पुट जे लाइ सिकायां थो। औलाद जेकॾहिं पैसनि ते मिले हा त पुल वॾेरा खणी वञनि, असां ग़रीबनि खे न हुजे। और अब तो फरमाना मुझी मर्ज़ी आहे। मुझे पाड़े में खानपुर में ज़ात जो सुमरो आहे, चइबो साईं हबीबुल्लाह शाह दुआ त कर, महांगाई थी वई आहे, 12 ॿारनि पाले नथो सघां, सिर तगारी जी मज़ूरी कंदो। असांजे इलाइक़े में तव्हांजे जतोई क़ौम जा सरदार आहिनि, 1000 एकड़ ज़मीननि जा मालिक आहिनि, पुट जे लाइ सिकनि था। अल्लाह बलोचिस्तान में हिकिड़े दोस्त जो साईं गंज जो अमोला जो 4 शादियूं कयूं, ख़ुदा न पुट तो ॾे न न्याणी थो ॾे। अल्लाह अकबर। चे तो कारीगरी भी मुझी आ, खल्क़म मिन बाद खल्क़िन फी ज़ुलमातिल सलास। 3 उधान में माला तुझी कारीगरी कई आ। एक मां जे पेट जी ऊंदागी, ॿियो रीम जी ऊंदागी, टियों सने पर्दे जी ऊंदाई आहे। को मां जो लाल जेको पाणीअ मोहेड़ो लालन जहिड़ो मोती त ठाहे ॾेखारे। आहे चैलेंज कई अल्लाह ताला। पुट जायो चे कलंदर ॾिनो, पीर ॾिनो, फिलाणे ॾिनो। अरे नाना ॾींदो भी माया, वस वठंदो भी माया, मौत हयाती जो मालिक भी माया। तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। अल्लज़ी खलक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम ahsanu अमला। अरे पो तारीफ़ मुझी कयो, शुक्राना मुझा कयो, मुखे कावड़ नजर आयो, मता मां रब डमिर जी पवाव, कावड़ जी वञाव। हाणे ॾिठव जेको वाक़ियो थियो एॾे राज़ी गोठ फलपोट जो ठेड़ीअ जे भरिसां, वेगन जेका आहे खाईअ में कल्टी थी पई, सेवण जे भरिसां, टूल प्लाज़ा जे भरिसां जातो कट हयूं, पाणी मंछर ढंड में वञे पियो, उतो उन खॾ में उहा वेगन किरी आहे। 18 मुसाफ़िर सभु मरी विया, ॿार बच्चा मासूम मरी विया। सुख पिया खणी वञनि कलंदर ते। हिकिड़ी औरत खे 7 न्याणियुनि खां पोइ अलाह पुट ॾिनो, वरी शुक्राना कलंदर जा मल्हाइण पई वञे। अलाह 7 ई खसी वञे, न त हिन अमड़ खे घुरिजे हा त इहा पुट जी ख़ुशीअ में जेके 7 न्याणियुनि खां अलाह पुट ॾिनो, वॾो क़ुरान जो जलसो रखे, शुक्रानो करे घुरिजे त ईअं आहे न। शाहबाज़ कलंदर अलाह जो वली हो, पर ॾिनो रब हो त पहिरियों रब जो सैदो अदा करे, या सुखा छुपे खणे इहो अलाह जी तारीफ़ कराए। शला रब बचाए। वञो त सही उन ॻोठ में तॾो वेशा पियो आहे, 18 माण्हुनि जा लाश जनाज़ो पढ़ियो अथऊं। क़यामत सुगरा थी वई उन ॻोठ में। कुरान जा आशिको, दीन जा परवानो, तारीफ़ भी अल्लाह जी, ज़िक्र भी अल्लाह जो, शुक्र भी अल्लाह जो, सब्र भी अल्लाह जे दर ते। छो त फला सद्दक़ वला सल्ला वलाकिन कज़्ज़ब व तवल्ला
सुम्मा ज़हब इला अहलिही यतमत्ता औला लक फऔला सुम्मा औला लक फऔला अयहसबुल इंसानु अन युत्रक सुदा अलम यकुन नुतफतम मिन मनिय्यि युमना। हिकड़े पलीत कतरे मो माला तुझी किया त कारीगिरी कया। अलम यकुन नुतफतम मिन मनिय्यि युमना सुम्मा काना अलक़तन फखलक़ फसव्वा फजअल मिन्हु ज़ौजैनि ज़कर वल उन्सा अलैसा ज़ालिका बिक़ादिरिन अला अन युहयियल मौता। चेतो टिन ऊंधान में कतरा कतरन सा मिलाए रत जा दिग ठाया माए मिन बैन सुल्बि व तराइब। हिकड़ो कतरो पी जी पुठिय मो निकतो बियो कतरो मां जी शादीअ मो निकतो। कतरा कतरन सा मिलाए तुझे पुट जे ठाइण जे ला मां रब्बुल आलमीन तुझी घरवारी जे पेट में केड़ी त कारीगिरी कई। कतरा कतरन सा मिलाए रत जा दिग ठाया। रत जे दिगन ते गोश्त जो लोथड़ो ठायो। गोश्त जे लोथड़े ते हडड़ा ठाया माए। अलम नजअल लहू ऐनैन एड़ियूं ब अखियूं ॾिनियूं माए। 18,000 बल्बन जो नूर घटा मुफ्त में अखियूं ॾिनियूं माए। वलिसानौ व शफतैन चप मां रब ठाया माए। अल्लाह फरमा मुझे खजाने में केडियूं ज़ुबानान हर इंसान के हिक हिक ज़ुबान भी ॾिनी आ। गोडा भी मां ठाया माए। गोडन में मीख भी मां हयो माए। ताकत मां ॾिनी माए। घुमण जी सलाहियत मां ॾिनी माए। अमड़ जे पेट में जेरा बुकियूं आंडा फिफड़। अरे तुझो जिस्म भी मां अल्लाह तौहीद ते ठायो। अखियूं बॾिनियूं माए। कन बॾिना माए। हथ बॾिना माए। पेर बॾिना माए। गोडा बॾिना माए। कुल्ला बॾिना माए। दंद 32 ॾिना माए। आंगरियूं 20 ॾिनियूं माए। पर मां अल्लाह भी गैरत वारो आ। तुझो मोहम्मद पाक नबी भी गैरत वारो। तू भी गैरत वारो थी बेगैरत न थी। तुझो नक भी कुआ। तुझो मथो भी कुआ। तुझी जुबान भी का। तुझी दिल भी का। तुझो नक भी कुआ त तुझो रब भी कुआ। तो इंशाअल्लाह झुकाईंदासीं भी हिक जे दरवाजे। असांजो शिकारपुर जो मशहूर आलिम साईं अब्दुल रज़ाक मेखो साहब रहमतुल्लाह अलैह चवंदो जेको हुन दर ते सजदा करे इहो बेनको आहे। हिनखे नक ई कोन्हे। असांजो नक हिकु आहे। असांजो रब भी हिकु आहे। चेतो सुम्मा खलक़नल नुतफ़ता अलक़तन फखलक़नल अलक़त मुज़ग़तन फखलक़नल मुज़ग़त इज़ामन फकसौनल इज़ाम लहमा सुम्मा अंशअनाहु खल्क़न आखर फतबारकल्लाहु अहसनुल खालिक़ीन। वरी चैलेंज कया अल्लाह से कुरान में। वञी खोले पढ़ो कुरान। साईं अब्दुल कादिर रिंद जी क़बर ते अल्लाह रहमत करे चवंदो देवबंदियुनि जे वाइज़ जो जज ई कुरान आहे। 17 सिपारो खोल सूरतुल हज थो पढ़ा। चेतो या अय्युहन नास ओ इंसानो। कुरान कुरान आहे। ओ इंसानो सभई इंसानन सां अल्लाह मुखातिबा। ज़ुरिब मसलुन फस्तमिऊ लह मां अल्लाह जी ॻाल्हि कन ॾेई ॿुधो। रब छा थो हुकुम करे। चेतो लन यख़्लुक़ू ज़ुबाबन वल विजतमऊल। अरे पुट त पंहिंजी जाते धीअ त पंहिंजी जाते। सॼी दुनिया जा पीर फ़कीर वली मुर्शिद गौस कुतुब अब्दाल वञी नबीअ बि गॾायो। 18,000 मखलूक खे गॾायो। को मां जे लाल खे चैलेंज आहे। हिकिड़ी मखी त मां अल्लाह खे ठाहे ॾेखारनि। मक्खी हिकिड़ी ठाहे ॾेखारनि। मक्खी काथे लिखियलु आहे चैलेंज क़ुरान में। दीदार कयो क़ुरान जो। अल्लाह तव्हांखे क़बर क़यामत में हिन क़ुरान जी शफ़ाअत। हा भाई वला विजतमऊल सभिनी खे गॾायो। वरी चए थो मखी त न ठाहे सघंदा हरगिज़। व इन यसलुबहुम ज़ुबाब शैअन ला यस्तनक़िज़ूहु मिन्हु। पर को मां जो लाल मख को काशे छॾाए भी न सघंदो। मख खसे वञे त छॾाए भी न सघंदा। हा क़ुरान जी चैलेंज। ज़ौफ़ तालिब वल मतलूब। अरे घुरण वारो भी कमज़ोर आ। जेको घुरे तो उहो भी कमज़ोर आ। ॾाढी ज़ात मां अल्लाह जी आ। हाय हाय चैलेंज कई थी क़ुरान में। वमा क़दरुल्लाह हक़ क़दरिया ताक़त अल्लाह जी आ।
वरी बी चैलेंज बुधो अल्लाह साईं जी 20 सिपारे में सूरत कसस में चे तो कुल अराई तुम इन जालल्लाह अलैकुमुल लैल सरमदन इला यौमिल क़ियामत। ए मुझी मोबाइल में हिन माल 9 लगी 2 मिनट थियान अल्लाह से चे तो जे करे मां सिज के चंद जवा त बी रहो या रात के चवा बी रहो रात बी रहो घड़ियाल ते बंद थी वने 9 बजे ब्रेक लगे सजी दुनिया बीजी वई न कख चुरे न पन चुरे। रब तो फरमा आए को मां जो लाल जेके ताकत तुझे तो हिम्मत करे कुल अराई तुम इन जालल्लाहु अलैकुमुल लैल सरमदन इला यौमिल क़ियामत मन इलाहुल गैरुल्लाह यातीकुम बिदिया अफला तस्माऊन। को मां जो लाल जेको रात मो सबूत कढी ॾेखारे कढंदो कोई सजी रात इते बीठी हुंदी को सुबह न करे सघंदो को सिज ही न कढी सघंदो। वरी दोचे कुल अराई तुम इन जालल्लाह अलैकुमुन नहार सरमदन इला यौमिल क़ियामत जेकरे ॾींहं के ॾींहुं कया 12 बजे सजी दुनिया जा घड़ियाल बंद करे हिकड़ी जाते ॾींहं के बियाया को मां जो लाल आहे जेको रात त करे ॾेखारे। यूलिजुल लैल फिन नहार व यूलिजुन नहार फिल लैल वसख्खर अश-शम्स वल क़मर कुल्लु यजरी लिअजलिन मुसम्मा। सजी दुनिया मुखे सजदो करे सिज भी मुंहिंजो ताबियो चंद्र भी मुंहिंजो ताबियो अड़े इंसान तोखे छा थियो आहे जो मुंहिंजो दर छॾे थो वञे अजलिन मुसम्मा। सजी दुनिया मुखे सजदो करे सिज भी मुंहिंजो ताबियो चंद्र भी मुंहिंजो ताबियो अड़े इंसान तोखे छा थियो आहे जो मुंहिंजो दर छॾे थो वञे। अरे अमर जे पेट मो पैदा कयो मां वरी कमजोर रोए रोए पयो चीखा पियो करे या अल्लाह हाणे मांखे केरु खाराईंदो। रब तो जे घबराए न मां जे पेट में अमड़ खाए पई कदे नंढा गोश्त कदे वडा गोश्त अमड़ कदे फ्रूट पई खाए कदे ताम पई खाए मां जे पेट में 4 महीना मां जी गिज़ा के हजम करे वरी दुन जे जरिए नाणे जे जरिए मां अल्लाह तोखे खारायो। अरे तोखे जवानीअ में मां रब तोखे मां जे पेट में न विसारियो तू छो तो जवानी जी मस्तीअ में मूंखे विसारे मुंहिंजो दर छॾे काठिन जा ताबूतन जा कंडन जा कब्रुन जा सैदा तो करे। अरे जॾहिं दुनिया में जाए ॼमण सां चीखा कई रड़ियूं कयई तुझी बोली मां भी न पई समझे रोए पयो खीर जे लाइ। अरे तुझे रोवण जे करे मां अल्लाह तुझी अमड़ जी शादीअ में खीर आंदो हिकु दर बंद थियो त मां अल्लाह बदर खोले ॾिना मां जे पेट में नाणे जे ज़रिए खारायां पियो वरी जो आहे त दाईअ तुझो नाणो ही कटे छॾियो वो चीख पियो करे अल्लाह मुंहिंजो दर बंद थी वियो हाणे केरु खाराईंदो। रब जो घबराए न हिकु दर बंद थियो आहे न मां बदर तो खोले ॾे। अमड़ जे सॼे पासे रो खीर पीए तुंहिंजी मर्ज़ी खॿे पासे रो खीर पीए तुंहिंजी मर्ज़ी वहदैनाहु सबील। इहो कंहिं सेखारियो मासूम ॿार खे त हीअं छिक ॾिजांइ त अमड़ जे थञ मो खीर ईंदो इहो अल्लाह सेखारियो पर तूं जवानीअ में अल्लाह जे दर ते नथो अचे। या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम। छा थियो थी इंसान जो तोखे कहिड़ी शइ तोखे में विधो आहे अल्लाह जो दर छॾे वई। अल्लाह अकबर। वरी जॾहिं 2 सालनि जो थे तोखे ॾंद जाया वरी मां भी तोखे उछले छॾियो खीर न पई प्यारे छोरे के ॾंद जायान वरी तुझो पीउ आयो के मोली साहब ॾे साईं बिस्कुट पड़ी ॾे साईं फ्रूट पड़ी ॾे साईं छोकरे के ॾंद जायान अमड़ खीर नथी प्यारे साणे छॾे इहा आदत खीर वारी। मौलवीन कुरान पढ़ी करे ॾिनो उहे खाधई बिस्कुट हाणे वरी रोए पयो या अल्लाह 2 दर बंद थी विया हाणे केरु खीर ॾींदो मांखे अमड़ भी नथी ॾे ॾंद जायान। रब चो घबराए न अमड़ भली तोखे छॾे पर मां रब तोखे नथो छॾां रुगो तूं मूंखे जवानीअ में न विसार जाए। 2 दर बंद थी विया तुझे पीउ जे खीसे में 2 लख 2.5 लख जी ताक़त मां अल्लाह थो ॾियां वेंदो शिकारपुर मां रोड़ीअ मां सखर मां माल पिड़ीअ तो खीर वारी में वठी घर ईंदो उतो 4 दर खोले तो ॾियां में कारी आ खीर अछो आ जाॾो खीर पीए तुंहिंजी मर्ज़ी। 2 दर बंद थिया त घणा दर खोले 4 दर खोले रुगो मांखे विसार जाए न रब तो फरमाए।
वरी तो चे फअंबतना फीहा हब्बा। अज रुको कुरान तो पढ़ा जतो इन गोट ते रहमत ही रहमत वसे कुरान को बार वञा ही नथो। फअंबतना फीहा हब्बा व इनबन व क़ज़बा व ज़ैतून व नख़ला। ए ज़ैतूनन जा बाग खजन जा बाग माडना माय व ज़ैतून व नख़ला व हदाइक़ गुलबा घाटा बाग माडना माय। अफ़रअयतुम मा तहरुसून अअंतुम तज़रऊनहु अम नहनु ज़ारिऊन। अरे मुशरिक बेईमान तोखो त ज़मीन जो सलो भी भलो आ जेको मुवहिद आ वो सलो भी चवे तो या अल्लाह मुखे ज़मीन मो चीरे तू पचाए मुखे पोख में बार कढियो ज़मीन मो चीरे। सब्बिहिस्म रब्बिकल आला अल्लज़ी ख़लक़ फसव्वा वल्लज़ी क़द्दर फहदा वल्लज़ी अख़रजल मरआ फजअलहु गुसान अहवा। ज़मीन मो चीर जी जेको सलो निकरे तो उहो भी मुवहिदा अचे तो माखे भी रब हिकु कढियो आ मुंहिंजो फुटाइण वारो रब भी हिकु आ। मुशरिक खो तो यो सिज भी भलो आ जेको अल्लाह के सजदो तो करे। अलम तरा अन्न अल्लाह यसजुदु लहू मन फिस समावात। चे तो आसमान जी जेका मखलूक आ उहा भी रोज अल्लाह के सजदो करे थी। सब मलाइका भी तां वांगुर मुवहिद थव। व मन फिल अर्ज़ि ज़मीन में जेका मखलूक आ अल्लाह के सजदो थी करे मुवहिदो मुबारक हुजे वतां भी तौहीद परस्त हो जेके किवलियूं ज़मीन ते घुमन थियूं ये भी मुवहिदन ये भी अल्लाह के सजदो कंदियूं। मुशरिक को त माकोड़ा भी भलान ये माकोड़ा भी तौहीद वारान अल्लाह के सजदो कंदान। हे कारियड़ नांग हे लुंडियूं हे जेके नांगन जा किस्म नाड़े मुशरिक बेईमान को ये नांग भी भलान छो त रोजानो नांग भी पंहिंजी मुंडी ज़मीन ते रखी अल्लाह के सजदो कंदान। आगे हाणे मांखे दोस्त हिकिड़ी मोबाइल ते क्लिप ॾेखारी चेसई ॾिठोसीं त 5 मिंट पूरा कबूतर भी काबतुल्ला जे साम्हूं पंहिंजो मथो खणी मस्जिदुल हराम में हेठि करे अल्लाह के सजदो पियो करे। या मोबाइल ते ताज़ी क्लिप आई आहे दोस्तनि तव्हां ॾिठो हूंदो कबूतर ईअं मुंडी हेठि करे सजदे में अल्लाह जी इबादत। मुशरिक त इन कबूतर खां बि वियो अल्लाह होतो त सजदा थो करे। अल्लाह गैरत वारो थी सब गुनाह माफ कंदे बाकी शिरक माफ न कंदे। इन्ना अल्लाह ला यगफिरु अन युशरक बिही व यगफिरु मा दून ज़ालिका लिमन यशा। चेतो व शम्स वल कमर वड़े चोॾींहं जो चंड भी मां अल्लाह के सजदो कंदो आ इहो भी मुवहिद आ। वन नुजूम आसमान जा सितारा भी मुवहिद थव अल्लाह के सजदो कंदा थव। मां नथो चवां कुरान तो चे वल जिबाल जबल भी अल्लाह के सजदो कंदान। व शजर ए निम जो वण हे बेद मुश्क जो वण हे अंगूरन जो बाग हे जैतूनन जा बाग हे कमंत जो फसल अल्लाह तो चे ये भी तौहीद वारान ये भी मुखे सजदो कंदान। वल जिबाल जबल भी मां रब के सजदो कंदान। वदवाब अरे मुशरिक को तो या कारी में भी भली आ जेका रोज मां अल्लाह के सजदो कंदी आ। जे में जो खीर तो पिए जे में जे खीर मां मखण तो खाए लस्सियों तो खाए पो भी बुढ़ी न तो मरे ॿियनि जे तरह ते सजदा तो करे तो को तो या में भी भली आ जेका अल्लाह के सजदो थी करे। वड़ा वड़ियों गाबा डांद उठ डाचियूं बकरियूं शेला अल्लाह कुरान में जदो ये मुखे सजदो कंदा। नबियन के जे करे का गाल जी जरूरत पई त नबियन भी कंहिंजो दर खड़कायो हथ मथे करे जो ता असांजो ॾाॾो वा आदम अलैहिस्सलाम 40 साल पंहिंजी घरवारी के गोलींदो रहियो। जॾहिं अल्लाह ज़मीन ते लाथो त ॾाॾे आदम के हिंदुस्तान जी ज़मीन ते लाथो वियो। अम्मा हवा के जिद्दे वारी ज़मीन ते आहे न सऊदीअ में जिद्दा जिद्दा जी माना आहे ॾाॾी जंहिं जाइ ते अम्मा बीबी हवा लथी उन जाइ जो नालो ई जिद्दा पइजी वियो। हाणे बि जिद्दा एयरपोर्ट आहे। असां वियासीं मके मदीने ते हवाई जहाज उते लहंदो आहे जिद्दा एयरपोर्ट। अल्लाह तव्हांखे मको मदीनो ॾेखारे। 40 साल रोईंदा रहिया हिक ॿिए खे ॻोल्हींदा रहिया पोइ जंहिं जाइ ते मिलिया उन जाइ जो नालो पइजी वियो अरफात जो मैदान माना हिक ॿिए खे सुञाणप जी जाइ। पोइ ते ॾाॾे आदम रोई दुआ घुरी वह दुआ कुरान में लिखी पई आहे चे तो रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तगफिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन।
होॾे नज़र कर हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम के 100 साल उम्र थी वई, न पुट न न्याणी। अल्लाह ब शादियूं कयई, हिकड़ी घरवारी अस बीबी हाजरा, बी घरवारी अम्मा बीबी सारा। बीबी सारा सां अग में शादी थी। रोई रोई दुआ तो घुरे, मौला मूंखे औलाद दे, रब्बि हबली मिन सालिगीन। वरी बीबी हाजरा वट अचे, वरी दुआ घुरे, रब्बि हबली मिन लदुनका ज़ुर्रियतन तय्यबा इन्नका समीउद दुआ। इहा दुआ बीबी सारा वट घुरंदो, ओ रब मूंखे औलाद दे पर पाक दे। रब चो घबराए न, खलील घुरियो हिकु थी पर ॾियाए बतो। कुरान लिखियो पियो आहे, फबशरनाहु बिइस्हाक, कुरान है ना सही, वमिन वराई इसहाक याकूब। खलील पुट भी ॾियाए थो, पोटो भी ॾियाए थो, वरी नाला भी मां रब पाण तो रखी ॾियाए। पुट जमई त नालो रखजांसी इसहाक अलैहिस्सलाम, वरी पोटो जमई त याकूब अलैहिस्सलाम। पर तय्यब जो लफ्ज़ चयो थी, माला एडो राज़ी तो थियां, पाक औलाद एडी तो ॾियां जो इन इसहाक जी औलाद मो 4000 पोटा, पड़ पोटा, तड़ पोटा, जड़ पोटा ॾींदो मां, पर सब नबी करे ॾींदो साईं। इसहाक जी खानदान मो 4000 ॿार सब नबी करे ॾिनई। चवनो सुभान अल्लाह। पुट भी नबी, अबो भी नबी, ॾाॾो भी नबी, पड़ ॾाॾो भी नबी। पुट यूसुफ अलैहिस्सलाम नबी, वरी बाबो याकूब अलैहिस्सलाम नबी, वरी ॾाॾो इसहाक अलैहिस्सलाम नबी, वरी पड़ ॾाॾो इब्राहिम अलैहिस्सलाम नबी। वरी जेको बीबी हाजरा वट दुआ घुरी, रब्बि हबली मिन सालिगीन। रब चो फबशरनाहु बिगुलामिन हलीम। पुट ॾियाए तो, वाह जो पुट तो ॾियाए, बुर्दबार तो ॾियाए। हज़रत अम्मा हाजरा मो मिलियो इस्माईल अलैहिस्सलाम। वरी इम्तिहान अची वियो, खलील अल्लाह जे नाले ते पुट कुर्बान करे ॾेखार। खलील तो चे, बिल्कुल मुंहिंजा अल्लाह औलाद तू ॾिनी आहे, रब तुझे नाले ते कुर्बानी कयां थो। जॾहिं मिना जे मैदान में आयो, पुट के चे तो, पुट फलम्मा बलग माहु साया क़ाल या बुनय्या इन्नी अरा फिल मनामि अन्नी अज़बहुका फंज़ुर माज़ा तरा। पुट रब जो कुमा कातीअ सां कोहंदो मां, 127 सालन जो कुरारो पीउ 7 सालन जे पुट के चे तो कोहंदो मां, रब जे नाले ते असां वारा छोरा हुजनि त पीउ के हिक ई सिर हणंदा, बा तोखे कोहंदो मां, मूंखे छो थो कोहे। पर हे पुट भी नबी आ, अबो भी नबी आ, वाह जो फरमा बदार आ। इस्माईल अलैहिस्सलाम तफसीर मज़हरी में अचे तो, चे तो बाबा हिय ते हिकड़ी जान आ, पर जे रब जे नाले ते 100 जानियूं घोरे भी मां कुर्बानीअ जे लाइ तैयार आ। सलाला अहिड़ी औलाद ॾे न, रब जे नाले तो चे कुर्बान आ, भली कातीअ सां ज़बह कर। ऐं चवेसि तो बाबा मां वसियत कयां थो, वॾो तूं आ, पर अॼु मां शहीद तो थियां, मुंहिंजी वसियत आ, कुझु पूरी कर। हा पुट कहिड़ी वसियत आ? ओ बाबा मां नरम नाज़ुक गलन वारो आ, बाबा कातीअ खे तिखो कजाए, मता मांखे मुडी काती हलाए, तकलीफ़ थे। अल्लाह। ऐं ॿी वसियत मुंहिंजा बाबा मांखे सुमारे त मांखे हथन पेरन में रसो बधजाए, छो त कासाई भी ढोर के सीर ॾींदो आ त पेरन में जंगन में रसा बधंदो आ। बाबा टी वसियत मुंहिंजी कमीस लाई जाए, मां अम्मा हाजरा जो सिकी लतो पुटो आया, मता मुंहिंजो साह निकिरे, उथल पुथल थे मुंहिंजे जिस्म जी रत, मुंहिंजे जिस्म जी रत मुंहिंजी कमीस खे लॻे। मुंहिंजी अम्मा हाजरा रोई रोई अखियुनि जो पाणी न सुकाए छॾे। मुंहिंजी यादि में ओ बाबा जॾहिं चौथी वसियत मांखे सुमारे त मुंहिंजे अखियुनि ते पटी हणजाए, या ऊंधो करे सुमार जाए, बाबा कंध ते काती हलाई जाए, या अखियुनि ते पटी हण, छो त तूं अबो आ, मां पुट आ, मता काती हलाईंदे पीउ पुट जी पाण में शफ़क़त मिली वञे, मता ड्रुजी ड्रुजी काती हलाए, मता इम्तिहान में मां भी कुसिजी वञा, बाबा तव्हां न नाकाम थी वञो इम्तिहान में, तंहिंजे करे तुंहिंजूं अखियूं मूंखे न ॾिसन, मुंहिंजूं अखियूं तोखे न ॾिसन। इब्राहिम अलैहिस्सलाम को रड़ निकिरी वई, मुंहिंजा अल्लाह वाह जो पुट ॾिनो थी, फरमा बदार कीअं तो इम्तिहान में मदद करे। हाणे जॾहिं छुरी भी तिखी थी वई, अल्लाह अकबर, हथन पेरन में रसा भी बधजी विया, कमीस भी लाई वई,
हाणे जने इब्राहिम अलैहिस्सलाम अखिन ते पट्टी बधी कंध ते काती तो रखे रब जो हुकुम तो दे खबरदार काती मता हलिया हाय हाय फरमायो अल्लाह जे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यो कुर्बानी जो मंजर अल्लाह पर्दा खणाए छड्या सतन आसमानन जी मखलूक दिसे पई मलाइकन को रणियूं निकरी वयूं छो त गैब जो इल्म अल्लाह खे मलाइकन समझो त जान पी को पुट कुसजी वयो सबनी चयो वतखज़ अल्लाह इब्राहिम खलीला रब बस बस मञो सी त इब्राहिम के पुट प्यारो न आहे इब्राहिम के पंहिंजो रब प्यारो आ मञो सी त मोहब्बत में सच्चो आ औलाद के माल के कुर्बानी करण ला तैयार आ रब मञो सी अल्लाह अकबर वहतज़तिल अर्श वल कुर्सी इन कुर्बानी ते अल्लाह जो अर्श भी लुडी वियो रब जी कुर्सी के भी लोडो अची वियो सबनी को दान निकरी वई हा रब मञो सी खलील मोहब्बत में सच्चो आ रब चो बियो तन्या मंजर ताके देखारिया काती नथी हले वरी बियर तो पत्थर ते रखे पत्थर टुकड़ा टुकड़ा थे पर नरम नाज़ुक गलन ते छुरी नथी हले हाथ भी आवाज ता अचन छुरी मां खलील तुझी मर्जी आ त पुट इस्माइल कुर्बान थी वने पर तुझे रब करीम जी मर्जी आ त इस्माइल अलैहिस्सलाम बची वने खलील मर्जी तुझी न हलंदी मर्जी तुझे रब करीम जी हलंदी आने वाला पीर वरी मुरीदन जी पुठी टबे चवंदा घबराए न मां जो वेठो आ मां जो वेठो आ या मां ही तो सजो कम खराब थी करे असां मुर्शिद हाले जी वारा असां मुर्शिद बेर वारा जरार पहोड़ वारा सुमरानी शरीफ वारा असां शापुर चाकर वारा असां कासमी साहब वारा ये माण्हुनि के दुआ तावीज़ ॾींदा आहिनि पोइ चवंदा आहिनि पुट असां लिखी था ॾियूं कंदो सभु अलाह सही शफ़ा अलाह ॾींदो असांजे हथ में कुझु बि न आहे और ये वरी मुशरिकनि जा पीर चवंदई देख वर कमु थियो घबराए जो त मां जो वेठो मां कयो न सर अल्लाह इहो ई फ़र्क़ु आहे नबियनि बि मां न कई आहे नबियनि बि चयो त सभु कुझु करण वारो अल्लाह वमा तशाऊन इल्ला अन यशा अल्लाह जल्दी ॻाल्हायो मिठी ज़ुबान सां क़ुरान पढ़ण वारो बुज़ुर्ग आलिम से मौलाना सिराज अहमद साहब बि अची विया आहिनि मां ॻाल्हि खे जल्दी उकलाईंदुमि चओ सुभान अल्लाह वमा तशाऊन इल्ला अन यशा अल्लाह मर्जी अकेले अल्लाह जी हलंदी के पीर फ़कीर मुरीद पीर मुर्शिदन जी मर्जी न हलंदी वरी नजर कर ज़करिया अलैहिस्सलाम ने उनके भी औलाद न पई थे उन भी रब को घुरियो डिठई त बीबी मरियम वटि अणमुदाता मेवा रब ॾेई तो सके हुनालिक दआ ज़करिया रब क़ाल रब्बि हबली मिन लदुनका ज़ुर्रियतन तय्यब इन्नका समीउद दुआ रब जो ज़करिया घबराए न चेतो रब्बि इन्नी वहनल अज़्मु मिन्नी रब हडड़ा कमजोर थी विया वश्ताल रस शैबा मथो अछो थी वियो दाढ़ी अची थी वई औलाद न थी आ वलम अकुम बिदुआइक रब्बि शकिया रब पो भी तो में उम्मीद तू ॾींदे ना उम्मीद न आया रब चो घबराए न ज़करिया हा ज़करिया तू खे खुशखबरी ॾियां थो या ज़करिया इन्ना नुबश्शिरुक बिग़ुलामिन इस्मुहु यहया पुट भी ॾियां दो नालो भी रखी दो ॾियां यहया अलैहिस्सलाम अरे चैन तरीक़नि सां अल्लाह औलाद ॾिनी आहे अञा भी रब को छॾे ॿिए को घुरो था रब तो फरमाए ॾिसो तव्हांजो ॾाॾो आहे आदम अलैहिस्सलाम बग़ैर पीउ माउ जे मिटीअ में ठाहे ॾेखारियो ऐं ॿी ताक़त वरी अल्लाह जी ॾिसो अरे रब तो फरमाए मां औलाद ॾींदो आहियां पीउ माउ जे ज़रिए जीअं तव्हां असां पैदा थियाऊं अबो भी आहे अम्मो भी आहे अम्मा भी आहे हाँ साईं हिकु तरीक़ो इहो वरी ॿियो तरीक़ो अल्लाह जो चए थो मां ईअं बि औलाद ॾींदो आहियां जो पीउ न हुजे रुगो माउ हुजे बिना शादीअ जे बीबी मरियम मो ईसा नबी पैदा करे ॾे मां ॾियण ते अचां तॾहिं तव्हांजी शादीअ जो बि मुहताज न आहियां वज़कुर फिल किताब मरियम इज़िन तबज़त मिन अहलिहा मकानन शर्क़िया जल्दी ॻाल्हाए मुंहिंजा 5 मिंट बचा फत्तख़ज़त मिन दूनिहिम हिजाबा फअरसलना इलैहा रूहना फतमस्सल लहा बशरन सविया क़ालत इन्नी अऊज़ु बिर्रहमान इन कुंत तक़िया कहा से रुजे पई अम्मा मरियम
गुसल खाने में आ जिब्रील अची वियो चवे थी अल्लाह जी पनाह इंसानी सूरत में केरा वा मां त पाक दामन औरत आ जिब्रील तो चे क़ाल इन्नमा अन रसूल रब्बिक लिअहब लक गुलामन ज़किया। मरियम घबराए छो थी मां त मलाइको आया इंसान को टुजबो आ मां फरिश्तो आया अल्लाह जी हुक्म से तोके पुट जी खुशखबरी देण आयो आ। अच्छा छा कया जे रुगो बाह डिगी कर तुझे जिस्म के भी हथ न लाइंदुम ये कमीस जे पाराण ते आंगुर रखी करे तोके टच भी न कंदम रुगो 3 दफा फूक दींदुम अल्लाह जे हुक्म से तुझे पेट में 9 महीनन जो हमल तैयार थी वेंदो। क़ालत अन्ना यकूनु ली गुलाम वलम यमससनी बशर वलम अकु बग़िया। चेती जिब्रील मां शादी न कईया के मुगे हथ ही न लाथो मां पाक दामन जान्याणी भी न आया हराम खोर औरत भी न आया ईमानदारा हयादारा चे माई घबराए न। क़ाल कज़ालिक क़ाल रब्बुक हुवा अलैया हय्यन या मां अल्लाह जी ताकत आ मुशरिकन के समझाए तो झंडन कंडन खबड़ ते मज़ारुन ते पीरन को औलाद वठण वारो रब जी ताकत एडी मथे आ बिना मुड़स जे भी पुट ॾेई थो सघे। ब तरीक़ा से वरी जे तो टियों तरीक़ो भी मां अल्लाह वटाए हया कयो मुशरिको ॿियनि को न घुरो जेकॾहिं मां रब औलाद ॾियण ते अचां त अबे जी भी ज़रूरत न आहे माउ जी भी ज़रूरत न आहे न पीउ हुजे न माउ हुजे त बि औलाद ॾींदो आहे। इहो तरीक़ो त अञा ॾुखियो आहे न पीउ न माउ त बि औलाद रब इहो कीअं चे साले अलैहिस्सलाम जी क़ौम चयो ते न जबल मो डाची कढी ॾे ॾिसो जबल मो पत्थर मो जबल के चीरे मां अल्लाह वॾी ढुकी डाची कढी ॾिनी उन डाचीअ खे न अबो न मां त बि मुंहिंजी ताक़त सां निकिती। एॾी वॾी डाची 5-5 किलो खीर घर घर खे ॾींदी हुई। या अल्लाह जी ताक़त आहे ॾिस न अबो न मां त बि पैदा करे थो सघे अल्लाह जे आॾो देर ई न आहे। अॼु 2 बुज़ुर्गनि आलिमनि जे आॾो हथ मथे करे जो औलाद रब खां घुरंदासीं कोई भी कम थियो त अल्लाह जो दर खड़काईंदासीं। खुदा जो कसम आहे सुप्रीम कोर्ट ऐं हाई कोर्ट जा जज भी अल्लाह जे दर ते झुकंदा अथव। इबादत अल्लाह जी कयो इताअत मदीने वारे साईं जी कयो। हिकिड़ी टॉपिक में मुंहिंजो कलाक थी वियो न त अञा हला हाँ ऐं ख़िदमत कयो त पंहिंजे पीउ माउ जी कयो सौदो सस्तो अथव अखि बूट दो जन्नत जा दर खुली वेंदव। अड़े पीउ माउ खे नाराज़ कंदे त मरण महिल कलमो भी नसीब न थींदई। हाँ खुदा जो कसम आहे पंहिंजे पीउ माउ जी इज़त कयो पीउ माउ खे गारियूं न ॾियो। अड़े नबी से फरमायो रोज़ पंहिंजे घर वेही करे हज ऐं उमरे जो सवाब कमायो त पीउ माउ जी ख़िदमत करे सुबुह सां उन्हनि जी ज़ियारत कयो। हिकिड़ो साहिबी चयो साईं 70 दफ़ो पीउ माउ जी ज़ियारत कयां पर मां 70 दफ़ो उमरे जो सवाब थी। हाँ साईं हेॾे बेरोज़गार हो न सैयद हबीबुल्लाह शाह को इहो नुस्ख़ो वठी वञो सुबुह सां पंहिंजी माउ खे 100 रुपयो 200 रुपया ख़र्ची ॾेई पुठी ठपा माउ खां दुआ घुराए इंशाअल्लाह शाम जो मोटींदे 2 खिसा अहिड़ी मज़ूरी मिलंदई रोज़ी पैसनि सां भरिजी वेंदई। हाँ पीउ जन्नत जो विचों दरवाज़ो थी पीउ जी ख़िदमत कंदे पीउ जी ख़िदमत कंदे जन्नत जो दरवाज़ो विचों खुली वेंदई। माउ जे पेरनि में जन्नत थी। असांजो साईं मोहम्मद हसन अब्बासी साहब शाहपुर चाकर वारा अल्लाह उन्हनि जी क़बर ते रहमत करे। साईं वटि हिकिड़ो जवान वियो चइसि मूंखे नौकरी नथी मिले दुआ त कयो। साईं चइसि चरिया माउ ज़िंदा थी चए हा साईं माउ ज़िंदा आहे चइबो मांखो छो थो दुआ कराए वञ पंहिंजी माउ खां दुआ कराए। चइसि तू भी तो अल्लाह जो वली आहे 3 ज़िला 4 ज़िला टपी सांगड़ पहुतो आहे साईं खाली न मोटाए त साईं जो अखियूं ॻाढ़ी थी वियो। ओ चरिया अरे मुर्शिद जी दुआ 2 नंबर ते थी जीजल माउ जी दुआ 1 नंबर ते थी। असां सैयद आहियूं न थोड़े असांजो भली दुकान बंदि थिए दरगाह बंदि थिए त बि तव्हांखे हक़ चई था वञूं असां सैयदनि जी दुआ बि 2 नंबर ते अथव पंहिंजी माउ जी दुआ 1 नंबर ते अथव। हाँ माउ को दुआ करा 2 जान भला थींदई। जेकॾहिं पीउ माउ तोखे मिल्कत नथा ॾियनि न पोइ बि ख़िदमत करे चवेनि अम्मा तव्हांजे मिल्क जी ज़रूरत न आहे रुगो पुठी ठपे दुआ घुरो अल्लाह गंज ॾेई छॾींदो। हींअर दुरूद शरीफ़ पढ़ो साईं जन जी इजाज़त सां भाऊ असदुल्ला साहब मिठी ज़ुबान सां नात पढ़ंदो इंशाअल्लाह पोइ हज़रत साईं जो बयान थींदो। दुरूद शरीफ़ पढ़ो तव्हांखे ॿुधाए। मुझे मदनी